कुनरी में भी योम आशूर अक़ीदत व एहतराम से मनायो वियो। मुख़्तलिफ़ इलाक़नि खां 25 खां वधीक जुलूस मरकज़ी इमाम बारगाह अल हुसैनी पहुता, जितां मरकज़ी जुलूस सैयद अख्तर हुसैन शाह काज़मी जी अॻुवाणी में बरामद थियो। जुलूस पंहिंजे रवायती रस्तनि तां थींदो स्टेशन चौक ऐं यूबीएल चौक अमीराबाद पहुतो, जिते मजलिस अज़ा बर्पा थियूं, जिन के मुख़्तलिफ़ आलमनि ख़िताब कंदे करबला जे वाक़िए ते रोशनी विधी ऐं करबला जे शहीदनि खे भेटा पेश कई। जॾहिं त स्टेशन चौक, शाही बाज़ार ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते आज़ादनि तरफ़ां ज़ंजीरनि ऐं चाकुनि सां मातम कयो वियो, जंहिं सबबु 50 खां वधीक आज़ादार ज़ख़्मी थी विया। सालके अस्पताल जी इंतज़ामिया तरफ़ां बर वक़्त खेनि तिबी इमदाद ॾिनी वई। आज़ादारनि तरफ़ां ज़ुलजना, अलम पाक ऐं ताज़ियो पिणु जुलूस में शामिल हुयो, जॾहिं त हिफ़ाज़ती इंतज़ाम पुलिस ऐं रेंजर्स जी निगरानी में DSP कुनरी ग़ुलाम मुस्तफ़ा काशिल जी अॻुवाणी में सख़्तु कयल हुआ। इन खां अलावा मुख़्तलिफ़ हंधनि ते सबील ऐं न्याज़ जो इंतज़ाम पिणु हो। जुलूस शाम जो वापसि इमाम बारगाह अल हुसैनी इख़्तिताम पज़ीर थियो, जिते शाम ग़रीबा बर्पा थी। कैमरा टीम सां गॾु काज़ी यूसुफ, सिंध TV न्यूज़, कुनरी।